साईं मनोज कुमार झूलाणी वल्द ईश्वरदास झूलाणी एड्रेस ॿुधायो साईं। साईं उहो ई न मनोज कुमार झूलाणी जेको पंहिंजो कुतो वठी वञी ॿियनि जे दर ते हंगाईंदो आहे। साईं मनोज कुमार झूलाणी वल्द ईश्वरदास झूलाणी एड्रेस ॿुधायो न, कुतो बुतो छा था ॿुधायो साईं। उहो ई मनोज कुमार झूलाणी साईं जंहिंजे छोकिरे जी माइटी नथी थिए पई, थींदसि बि छो सही, सॼे शहर जी छोकिरियूं तो घुमाईंदो ते थिएसि वरी काॾो। साईं बेकार क़िस्म जी ॻाल्हियूं तव्हां पिया कयो। मां तव्हां खां एड्रेस पुछण आयो आहियां, एड्रेस ॿुधायो न। हा त साईं एॾो मथो छो था खाओ पिया, हे पासे में अथव न रुलियल। साईं मनोज कुमार झूलाणी वल्द ईश्वरदास झूलाणी तव्हां ई आहियो? हा हा मां ई आहियां, चओ अचो। साईं कुतो त न बदल अथव न हिते तव्हांजो? छो तव्हां वटि बि हंगी आयो आहे छा? न न साईं, हे सुञाणो? अरे हे त मुंहिंजो झोलो आहे, तव्हांखे किथे मिलियो? अचो 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 साईं, वियो, अचो अचो अचो। हे तव्हांखे झोलो किथां मिलियो? साईं हे तव्हां बस स्टैंड रीवा में विसरी विया हो साईं। ओॾो मां ॻोल्हींदो तव्हांखे आयो साईं, 4 ॾींहंनि खां तव्हांखे मां हिते ॻोल्हियां न पियो। हे वठो साईं, अमानत पंहिंजी संभाले ॾिसो, हिन में सामान पूरो अथव ॾिसो। हे 5 ॾींहं पहिरियों मुंहिंजो रीवा में बस स्टैंड में उते झोलो विसरी वियो। हा बस में। हा ॾिसो साईं, साईं पूरो आहे, सामान पूरो आहे। न ॾिसो सामान पूरो आहे। ॾिसो साईं। न न हे कच्छो आहे, गंजी आहे, हिकु मुंहिंजो सूट आहे, बुशेट आहे, सामान पूरो आहे। पैसा बि अथव साईं बटू। असां ईमानदार माण्हू आहियूं साईं, ईमानदार माण्हू। पैसा बि हाणे पूरा हूंदा। न साईं गिणियो 2150 साईं पूरा आहिनि। पूरा आहिनि न साईं? अरे बिल्कुलु बिल्कुलु साईं, असां ईमानदार माण्हू आहियूं साईं। हा न न अॼुकल्ह साईं ईमानदारी आहे ई कान। हा तव्हां एॾो महिनत करे खणी आया आहियो रीवा मां। साईं असां ईमानदार माण्हू आहियूं साईं, ईमानदार। ऐं ॿियो तव्हांजी हिन में आईडी बि हुयव? हा उहा बि आहे। आहे न? आहे उन्हीअ खे ॾिसी त मां ॻोल्हींदो आयो आहियां साईं। साईं 4 ॾींहंनि खां तव्हांखे मनोज कुमार झूलाणी वल्द ईश्वरदास झूलाणी ॻोल्हियां थो तव्हांखे। 400 450 मूं फ़ोन कया, फोन लॻाईंदे मनोज कुमार एक्टर वटि लॻी वियो साईं। छा ॿुधायां साईं। और एक्टर साईं 90 साल जो थी वियो वीचारो, बीमार आहे। मनोज कुमार क्रांति वारो। दिल वाले तेरा नाम क्या है, नाम क्या है तेरा, पैगाम क्या है। क्रांति पिक्चर आई न मनोज कुमार जी, नालो ई मुंहिंजो हुनजे मथां ई रखियो। साईं ईमानदारी अॼु बि चिंता आहे। तव्हां हाणे इहो ॿुधायो छा खाईंदव, छा पीअंदव? साईं तव्हां जेको पीआरींदव उहो पीअंदासीं, जेको खाराईंदव उहो खाईंदासीं। ॿी ॻाल्हि, तव्हां वटि कुझु ॿार बचा हुजे त मां मिटी माइटी बि कराईंदो आहियां साईं। ऐं हा, पीआरणो हुजेव न धीरे धीरे पीआरजो। इहो जरी जरी असांजो बाबू चवंदो आहे भई पीजे ज़रूरु, पर धीरे धीरे पीजे। साईं चांहि थधो मां पुछोमांव थी तव्हां खां, असांजे गुरूअ नालो वरितल आहे, असां खाईंदा पीअंदा न आहियूं। बाक़ी मिटी माइटी जो तव्हां मूंखे नंबर ॾिजो पंहिंजो, मां तव्हांखे व्हाट्सअप कंदोमांव छोकिरे जो। साईं तव्हांजो गुरूअ जो नालो वरितल आहे? हा सभु अॼुकल्ह साईं गुरू जो नालो था वठनि, बाक़ी असां काॾे वञूं। ऐं ॿारनि बच्चनि खे ॾेखारियो न, घर वारीअ खे ॾेखारियो न, असां ॿार ॾिसूं न तव्हांजा। घर वारी तव्हांखे छो ॾेखारियूं, असां तव्हांखे ॿारनि जो चिठो मोकिलींदासीं, फोटू सूधो। साईं तव्हां सम्झो नथा। ॾिसो मसलन तव्हांजे पुट जी माइटी आहे, हाणे छोकिरी ईंदी तव्हांजे घर में रहंदी त उहा माई कहिड़ी आहे उहा ॾिसणो पवंदो न, हुनखे ॿुधाइणो पवंदो न साईं। इन करे थो चवां
ख़ैर छॾियोसि साईं। हाणे ॻाल्हि त ॿुधो, मां आयो आहियां कुझु सोचे तव्हां सां दोस्ती कराइण। हथु मिलायो। तव्हांजो नालो आहे मनोज कुमार झूलाणी, वल्द ईश्वरदास झूलाणी। ॾाॾे जो नालो ॿुधायो। साईं लेखराज झूलाणी। हा, इहो ॿुधायो सिंध में किथां जा आहियो? लालकाणे जा। लालकाणे जा? साईं वरी हथु मिलायो। मां बि लालकाणे जो आहियां। मुंहिंजो ॾाॾो जेको हुयो न, नेणूमल भूलाणी, तव्हांजे ॾाॾे लेखराजमल झूलाणीअ जो पको दोस्त हो साईं। पाण में ॾाढी सुठी दोस्ती हुई। ख़बर अथव तव्हांखे? मुंहिंजे बाबे मूंखे ॿुधायो, ऐं बाबे मूंखे इहो बि ॿुधायो त असां ॿिन्ही खे घोड़ा हूंदा हुया। साईं यादि थो अचे, मुंहिंजो ॾाॾो ॿुधाईंदो हो कि असांखे घोड़ा न हूंदा, खच्चर हूंदा। खच्चर न हूंदा साईं, सिंधियुनि जो नालो बदनाम न कयो। घोड़ा ई हुया, ऐं घोड़े ऐं खच्चर में ॾाढो अंतर हूंदो आहे साईं। घोड़े जी हर शइ वॾी हूंदी आहे, अखियूं, मुंडी, पेर, पुछ, घोड़ा ई हूंदा आहे साईं। छॾियो साईं हाणे घोड़नि ऐं खच्चरनि खे, इहे पुराणी ॻाल्हियूं। हा, हे वठो तव्हां 500 रुपया, ऐं नेरनि ऐं मंझंदि तव्हां करे ॾियो, मूंखे वञिणो आहे काॾे कम सां। नेरनि बि ऐं मंझंदि बि 500 रुपया। तव्हां साईं ईमानदार माण्हू आहियो, मां बि ईमानदार माण्हू आहियां साईं। ॻाल्हि ॿुधो साईं, मां 4 ॾींहं थिया आहिनि हिते तव्हांजे शहर में रहियो पियो आहियां। तव्हांखे पियो थो ॻोल्हियां। 400 450 त फ़ोन न लॻाइनि साईं। होटल ते साईं मुंहिंजा 1200 जे हिसाब सां 4800 त उहे लॻी आहे 4 ॾींहंनि जा। ऐं घटि में घटि साईं 5-6 हज़ार जी रोटी खाई वरिती आहे, घुमियुमि फिरियुमि। फ़ोन जो रिचार्ज त तव्हां छॾियो साईं। हाणे तव्हां ईअं कयो, मूंखे 11,000 तव्हां ॾेई छॾियो, ऐं बाक़ी चिठा मोकिले छॾिजो साईं माइटनि जा। 11,000 रुपया? 2150 रुपया हिन झोले में खणी आया। वाड़े ईमानदार। ऐं झोलो हले तो तूं। हे मुंहिंजो झोलो आहे ई कोन, वॾो आयो आहे माइटियूं कराइण वारो। साईं ॿारनि जूं मिटियूं माइटियूं कराइणियूं आहिनि, ऐं उहा ॻाल्हि तव्हांखे विसरी वई। सिंध में तव्हांजे बाबे खे ऐं मुंहिंजे बाबे खे घोड़ा हुया, ऐं पाण में दोस्ती न साईं एॾी गहरी। हा हा दोस्ती हुई, पर हाणे बाबा विया गुज़ारे। हाणे दोस्ती त मथे स्वर्ग में। सभु छुटो मथे पहुता। ईमानदारी जो ज़मानो कोन्हे।